अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां आवाजी पंहिंजी होस्ट मुस्कान आवाजी पंहिंजे फेवरेट प्रोग्राम एंटरटेनमेंट प्लस जे एक नए एपिसोड सां गॾु हाज़िर आहियां। जी तव्हांखे ख़बर आहे त असांजे प्रोग्राम एंटरटेनमेंट प्लस में 3 सेगमेंट आहिनि: एंटरटेनमेंट गॉसिप, एंटरटेनमेंट हॉलीवुड ऐं एंटरटेनमेंट बॉलीवुड। ऐं इन सां गॾोगॾु असां अव्हांखे सिंधी मीडिया जी बि कुझु इंफॉर्मेशन ॾींदा आहियूं। जी त नाज़रीन, असांजी गुफ्तगू ईअं हलंदी रहंदी। असां हलूं था पंहिंजे प्रोग्राम जे पहिरें सेगमेंट जी तरफ़। ॾिसूं था अॼु हुन में छा आहे। सैफ अली खान, करीना कपूर ऐं अक्षय कुमार जी नई फिल्म टशन, जंहिंजो माण्हुनि खे बेसब्री सां इंतज़ार हुयो, सो बॉक्स ऑफिस ते पूरी तरह फ्लॉप वई। हाणे अव्हां इन खे यशराज फिल्म जी बदकिस्मती समझो या वरी करीना कपूर ऐं सैफ अली खान जी माण्हुनि खे जोड़ी पसंदि न आई। करीना शायदि अव्हांखे अव्हांजे लवर सां गॾु कमु कंदे पसंदि नथो करे। करीना इहो त अव्हांखे सम्झणु खपे त शायदि अव्हांखे अव्हांजी रियल लाइफ में बि हिन सां गॾु नथी पसंदि करे। धूप सहर हो, पाक महर हो, भटक जाएगा कहाँ, ना लड़ा तू अपना लड़ा। Don't look at me like that, माही, ना लड़ा तू अपना लड़ा। Don't look at me like that, boy, ना लड़ा। रानी मुखर्जी हमेशा मीडिया खां नाराज़ रहंदी आहे। तव्हांखे ख़बर आहे त उहा छो नाराज़ रहंदी आहे? चलो अॼु मां अव्हांखे ॿुधाए थी छॾियां त रानी मुखर्जी मीडिया खां छाजे लाइ नाराज़ रहंदी आहे। रानी मुखर्जी खां जॾहिं पुछो वियो रानी ऐं अक्षय चोपड़ा जे रिश्ते जे बारे में त रानी खामखां कावड़जी पई ऐं उहो पंहिंजो सॼो हुन गुस्सो मीडिया ते कढियो। इन जे करे त रानी पंहिंजी नई फिल्म थोड़ा प्यार ऐं थोड़ा मैजिक जी पार्टी में आई ई कोन। ऐं रानी इन डप में न आई त किथे मीडिया वारा वरी न हुनजे पोयां पइजी वञनि, छो करे रानीअ जी नई फिल्म जो प्रोड्यूसर हुयो ई आदित्य चोपड़ा। सच चवंदा आहिनि, नांग जो खाधल नोड़ीअ खां बिजंदो आहे। तुम्हें पता तो होगा कि मेरे दिल में क्या है, चलो कह देती हूँ, कभी नहीं जो कहा है। तुम ही मेरे हर पल में, तुम आज में, तुम कल में, हे सोना। बॉलीवुड जो मशहूर अदाकार मोमन राना पंहिंजे वतन वापस अची वियो, छो जो करे हू भारत वियो हुयो फिल्म जी रिकॉर्डिंग लाइ, जेकी उहो कंप्लीट करे पंहिंजे वतन अची वियो। एक सेकंड जिंदगी बदल दे जी रिकॉर्डिंग जे लाइ पहिरीं भारत वियल हुयो, उन खां पोइ मलेशिया वियो। वीचारो मोमन राना, पाकिस्तान में हुनखे कमु न मिलंदो त लाज़मी इंडिया वेंदो न। वीचारे खे आसरो हुयो त जावेद शेख पंहिंजी नई फिल्म खुले आसमान के नीचे में हुनखे खणंदो, पर हिन हुनखे न खणी, जे करे हू इंडिया वियो। नाज़रीन, अव्हांजी ॼातल सुञातल वीजे किरण लगारी ॿुधण में आयो आहे त शादी करे रही आहे। जॾहिं असां हुन खां उहो पुछियो त किरण तूं कंहिंसां शादी करे रही आहीं, त किरण चयो इहो तव्हां सभिनीनि जे लाइ सरप्राइज़ आहे, इहो अव्हांखे शादीअ जे ॾींहुं ई ख़बर पवंदी त उहो केरु आहे। नाज़रीन, हाणे इहो असांखे शादीअ जे ॾींहुं ई ख़बर पवंदी त किरण आख़िर पंहिंजो घोटु कंहिंखे ठाहे रही आहे। मिठा माण्हू माखी जहिड़ी मिठी तुंहिंजी ॿोली, मिठा माण्हू माखी जहिड़ी मिठी तुंहिंजी ॿोली, मिठा माण्हू माखी जहिड़ी मिठी तुंहिंजी ॿोली। ॻाल्हाइण बि अहिड़ो थी, साॻियो कोयल जहिड़ो थी, आवाज़ बल्ले बल्ले। सोन परी सोन परी सोन परी सुणी तुंहिंजा नाज़ बल्ले बल्ले। क्रिश में ऋतिक रोशन खां पोइ हाणे किंग खान बल्कि शाहरुख खान बि सुपर हीरो थियण जी कोशिश में आहे। रोमांटिक फिल्म में त शाहरुख खान मक़बूल आहे ई आहे, पर डॉन फिल्म में जबरदस्त कम करण खां पोइ शाहरुख खान अञा वधीक आवाम में मक़बूलियत माणी आहे। जी हाँ, फराह खान जो हस्बैंड सुरेश, जेको हिकु नई फिल्म ठाहे रहियो आहे, जेकी फिल्म साइंस फिक्शन आहे। हीअ फराह खान उहा आहे जंहिं ओम शांति ओम में शाहरुख खे खयो हुयो ऐं हाणे हुनजो हस्बैंड बि पंहिंजी नई फिल्म में शाहरुख खान खे रखे थो। हाणे ॾिसूं था त शाहरुख खान सुपर हीरो तो कामयाब बने थो या न, इहो त ॾिसण खां पोइ ई ख़बर पवंदी।
रिकॉर्डिंग में बिज़ी आहे। आई गजनी में उन जो जेको रोल आहे सो बॉडी बिल्डर्स वारो आहे। इन जे करे आमिर खान पंहिंजे पाण ते तवज्जो ॾियो। पाण खे बॉडी बिल्डर्स ॾेखारण जे करे आमिर खान हिकु ट्रेनर ख़रीद करे छॾियो आहे जेको हिन खे घर में रोज़ ट्रेनिंग ॾियण लाइ ईंदो आहे। असांजो पहिरियों सेगमेंट ॾिठो। आई एम श्योर तव्हां ज़रूर इंजॉय कयो हूंदो। ऐं हाणे वक़्तु थियो आहे कमर्शियल शॉर्ट ब्रेक जो। अचो त वठूं था कमर्शियल शॉर्ट ब्रेक।